कराची में अक़लियती बिरादरी जे हक़नि ऐं तहफ़्फ़ुज़ लाइ एहतजाजी मार्च कयो वियो आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे राजा अस्कर। अजी नाज़रीन, अक़लियत जे हक़नि बाबति मिनोरिटी राइट्स मार्च नाले सां अॼु फ़्रेर हाल में हिकु तक़रीब थी आहे। तक़रीब खां पोइ जेको आहे त अक़लियती बिरादरी जा जेके हज़ारे माण्हू जंहिंमें मर्द तोड़े औरतूं समेत मासूम ॿार बि शामिल आहिनि, उहे मार्च करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं था पिया, उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। असांजी जेका आहे अक़लियतनि सां का ज़्यादती न थिए, उन्हनि जो मेन मसइलो जेको आहे उन्हनि जूं छोकिरियूं जेके आहिनि नाबालिग छोकिरियूं आहिनि, 12 सालनि 13 सालनि जी छोकिरियुनि खे अगवा करे था वञनि, उन्हनि सां तमामु घणी ज़्यादती। हिननि खे अक़लियतनि खे एॾियूं धमकियूं मिलनि थियूं जो हितां वीचारा मजबूर थी करे ख़ासि करे कश्मीर, जैकाबाद, कंदकोट मां उहो माइग्रेट था कनि पिया। जेके ॿिलनि में वेठा आहिनि, लिका वेठा आहिनि, जेके डाकू वेठा आहिनि, उन्हनि ते गवर्नमेंट नथी को कदम खणे कोई। मैं पाकिस्तानी मुसलमान हूँ, मैं बाहर भी रही हूँ, मैं पाकिस्तान में भी रही हूँ और मैं अपनी आंखों देखा बता सकती हूँ कि बाहर हमारे साथ वो इस्लामोफोबिया नहीं होता जो यहाँ पे हम इनके साथ करते हैं। जो हमारे लॉज हैं उन्हें आप होल्ड करें, पैसों के लिए, पावर के लिए लॉज को रद्द ना किया जाए। जी, ये अपने हकूक़ के लिए कि पाकिस्तान में वैसे तो बहुत रखते हैं, बहुत अच्छा लगा पाकिस्तान में रहते हैं, हम प्योर पाकिस्तानी हैं, ठीक है, पाकिस्तान जिंदाबाद। अॼु माइनॉरिटी हक़ में हिकिड़ो असां मार्च रखी आहे, जंहिंमें असां अक़लियतुनि लाइ हिकिड़ी आवाज़ उठाई आहे गॾु, ताकि गवर्नमेंट असांजे हक़ूक़ लाइ कुझु कानून कढे, असांजी सेफ्टी लाइ असांखे कुझु कानून कढे। असांजा जेका मंदर आहिनि उन्हनि खे तोड़िया वञनि पिया, उन्हनि खे सेफ्टी मिले। मां चाहियां थी जेको अॼु जो ॾींहुं आहे, माइनॉरिटी जो जेको ॾींहुं आहे, इहो असां हिननि सां गॾु मिली मुशक़त करणु आया आहियूं, छो जो हिननि जा ग़म ऐं असांजा ग़म साझा आहिनि। हिननि जा मसइला, हिननि जूं डिमांड ऐं असांजूं डिमांड साझियूं आहिनि, हिकु जहिड़ियूं आहिनि। इन लाइ असां ट्रांसजेंडर कम्यूनिटी, ख्वाजा सिरा कम्यूनिटी सिंध मुहत मार्च जी तरफ़ां माइनॉरिटी मार्च खे जॉइन कयो आहे ऐं असां हुकूमत सां मुतालबो था कयूं त असां एज़ अ माइनॉरिटी, जेंडर माइनॉरिटी, रिलीजियस माइनॉरिटी छो न था वज़ीर आज़म ठही सघूं, छो न असां फ़ौज में था वञी सघूं। अजी नाज़रीन, अवां मिनोरिटी राइट्स मार्च में मौजूदु माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन जो मुतालबो हुयो त हिंदू बिरादरी समेत जेके अक़लियती बिरादरियूं आहिनि पाकिस्तान में, उन्हनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। जी।